मेहमाननि ताईं पहुचाइण लाइ पंहिंजे वसां न घटायो आहे। रोज़ानी सोभ में पंहिंजूं महिनतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में कमु पिणु कयो आहे। साईं सामी मेमण साहब आऊं खेसि गुज़ारिश बसुम साहब खां पंहिंजो एवॉर्ड वसूल कनि। तव्हांजे भरपूर मता की मूंसां हले पाणी नाहे पंध घणो राहो सजी रुञ मता का मरे उञ ॾेखा पारा तो फ्री। आऊं एकता ग्रुप ऐं उनजे सरवाण साईं महबूब अब्बासी, एडिटर साईं जावेद महर ऐं मुंहिंजे स्टेज ते वेठल सभुरनि सीनियर जो ऐं थोराइतो आहियां जंहिं कराची जे हिकिड़े अहिड़े ज़िले मां मूंखे एवॉर्ड ॾिनो आहे जेको ज़िलो हुक्मराननि तरफ़ां मुसलसल हिननि 73 सालनि में नज़रअंदाज रहियो आहे। जितां जूं नियाणियूं अॼु बि घड़ा मथे ते खणी पाणी ॻोल्हियूं थियूं ऐं उते क़ौमी मीडिया गुम आहे। या एकता या सोभ या हिलाल पाकिस्तान अवामी आवाज़ ऐं ॿियूं केतिरियूं अख़बारूं आहिनि जिन जा रिपोर्टर आहिनि जेके रणनि में रुली ऐं सीउ ऐं गर्मी बर्दाश्त करे उनखे रिपोर्ट कनि था। एकता जो इन करे बि थोराइतो आहियां साईं महबूब अब्बासी जो ऐं साईं जावेद महर जो त हुन मूंखे कंहिं ॿी अख़बार मां ऐं ज़ाती तौरु सहाफ़ती तौरु मुंहिंजो पोरीअ जो क़दुरु कयो आहे। ऐं सॼी उमिरि संदन थोराइतो रहंदुसि ऐं तव्हां सां वचन आहे त गुज़िरियल 22 सालनि खां वठी इन्हनि गलीअ जे पटनि ते डोड़ंदे डोड़ंदे लिखंदे जेल बि भोॻिया आहिनि, मारूं बि खाधियूं आहिनि पुलिस जूं, कूड़ा केस बि सठा आहिनि ऐं मूंखे टके जी परवाह न आहे जो मुंहिंजे पोयां महबूब अब्बासी बीठल आहे, मुंहिंजे पोयां जावेद महर बीठल आहे, मदद अली सिंधी बीठल आहे, शफ़क़त अब्बासी बीठल आहे, मुंहिंजा साथी सभु वेठा आहियो। असांखे परवाह न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी इज़त ॾियण जी। सिंध सलामत साथ।